ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ है 10/12/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार ये रिकॉर्ड संजीवनी बूटी आहे। इन्हनि खे वॼाइण सां मुरझाइश निकिरी वेंदी। जेका बाबा जे गीत आहिनि न, इहे संजीवनी बूटी आहिनि। इन्हनि खे वॼाइण सां मुरझाइश निकिरी वेंदी आहे। प्रश्न: अवस्था बिगड़ण जो कारण छा आहे? कि युक्ति सां अवस्था ॾाढी सुठी रही सघंदी आहे। उत्तर आहे ज्ञान जी ध्यान न कंदव, जरमुई जगमुई में पंहिंजो समय गवाईंदव, हिन करे अवस्था बिगड़ी वेंदी आहे। ॿियो आहे ॿियनि खे दुख ॾींदा आहियो त बि उनजो असरु अवस्था ते पवंदो आहे। अवस्था सुठी तॾहिं रहंदी जॾहिं मिठो थी करे हलंदव। ॿियनि खे दुख ॾींदव त बि अवस्था उनजो असरु अवस्था ते पवंदो आहे। अवस्था सुठी तॾहिं रहंदी जॾहिं मिठो थी करे हलंदव। यादि ते पूरो अटेंशन हूंदो। राति जो सुम्हण खां पहिरियों कम से कम अधु घंटो यादि में वियो, पोइ सवेरे उथी करे यादि करो त अवस्था सदा सुठी रहंदी। हिकु त जरमुई ॻाल्हियुनि में पंहिंजो वेस्ट न करो समय, ॿियनि खे दुख न ॾियो। ॿियो मिठी चलन चलो। ॿियो यादि सुम्हण खां पहिरियों उथण खां पोइ यादि करो। गीता केरु आयो मुंहिंजे मन जे द्वारे। ओम शांति। इहे रिकॉर्ड बि बाबा ठाराए अथई ॿारनि जे लाइ। इन जो अर्थ बि ॿारनि जी सवाइ ॿियो कोई न ॼाणे सघंदो। कहिड़ो रिकॉर्ड हुयो? केरु आयो मुंहिंजे मन जे द्वारे। बाबा कई बार सम्झायो अथई कि अहिड़ा रिकॉर्ड घर में रहणु खपनि। पोइ कोई मुरझाइश ईंदी आहे त रिकॉर्ड वॼाइण सां बुद्धि में झटि अर्थ ईंदो त मुरझाइश निकिरी वेंदी। इहे रिकॉर्ड बि संजीवनी बूटी आहिनि। बाबा त डायरेक्शन ॾींदा आहिनि परंतु कोई अमल में लाए। हाणे इहे गीत में केरु चईंदो आहे कि तव्हांजी सभिनि जे दिलि में केरु आयो। कोई अची करे ज्ञान डांस कंदा आहिनि, जो अची करे ज्ञान डांस कंदा आहिनि। चईंदा आहिनि गोपिकायूं कृष्ण खे नाच नचाईंदियूं। इहे त आहे न। हाणे बाबा चईंदा आहिनि हे सालिग्राम ॿार सभिनि खे चईंदा आहिनि स्कूल माना स्कूल। बाबा त सभिनि खे चईंदा आहिनि स्कूल माना स्कूल, जिते पढ़ाई थींदी आहे। इहे बि स्कूल आहे न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांजी दिलि में कंहिंजी यादि ईंदी आहे। कोई बि मनुष्य मात्र जी बुद्धि में इहे ॻाल्हियूं न आहिनि। इहा हिकु ई समय जबकि तव्हां ॿारनि खे उन्हनि जी यादि रहंदी आहे, ॿियो कोई उनखे यादि न कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि तव्हां रोज़ु मूंखे यादि करो त धारणा सुठी थींदी। जीअं मां डायरेक्शन ॾींदो आहियां हूअं तव्हां यादि कंदा न आहियो। माया तव्हांखे यादि करणु न ॾींदी आहे। मुंहिंजे चइण सां तव्हां ॾाढो कमु हलंदा आहियो, माया जे चइण सां ॾाढो हलंदा आहियो। कई बार चयो आहे राति जो जॾहिं सुम्हो त अधु घंटो मुंहिंजी यादि में वेहणो आहे। भले स्त्री पुरुष आहिनि, इकट्ठा वेठा या अलॻि अलॻि वेठा आहिनि, बुद्धि में हिकु बाप जी ई यादि रहे परंतु कोई विरला ई यादि कंदा आहिनि। माया भुलाए ॾींदी आहे। फरमान ते न हलंदा आहिनि त पद कीअं पाईंदा। बाबा खे ॾाढो यादि करिणो आहे। शिव बाबा तव्हां ई आत्माउनि जा बाबा आहियो न। सभिनि खे तव्हां सां वरसो मिलणो आहे। जो पुरुषार्थ न कंदा आहिनि उन्हनि खे बि वरसो मिलंदो। ब्रह्मांड जे मालिक त सभी ठाहींदा न, है न। जो पुरुषार्थ न कंदा मुक्ति त पाईंदा ई सही। सभी आत्माऊं निर्वाण धाम में वेंदियूं। ड्रामा अनुसार भल कुझु बि न करनि, अधु कलाक भक्ति कंदा आहिनि परंतु वापसि त कोई वञी न सघे जेसि ताईं मां गाइड ठही करे न वठी वञा। कोई रास्तो
ॾिठो ई न आहे। अगरि ॾिठो हुजनि त उन्हनि जी पिछाड़ी सभु मच्छर सदृश वञनि। मूल वतन छा आहे इहे बि कोई ॼाणंदो न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहे ठहियलु हिकु ड्रामो, इनखे रिपीट करिणो आहे। जॾहिं हाणे ॾींहं में त कर्मयोगी ठही सॼे ॾींहुं कर्मयोगी ठही धंधे में लॻणो आहे, है न। हाणे त सुबुह जो त कर्म कंदे हुए बाबा जी यादि में धंधे में लॻणो आहे। खाइणो पकाइणो आदि सभु कर्म करिणो आहे। वास्तव में कर्म सन्यासी चइण बि रॉन्ग आहे। कर्म बिगर त कोई रही न सघे। कर्म सन्यासी कूड़ो नाम रखी छॾियो अथनि। त ॾींहं खे ॾींहं में भल धंधो आदि करो। राति में ऐं सवेरे बाप खे सुठी रीति यादि करो। जंहिंखे हाणे अपनायो आहे हुनखे यादि कंदव त मदद बि मिलंदी बाबा जी, न त न मिलंदी। साहूकारनि खे त बाप जो ठहिण में हृदय विधिरण थींदो आहे त पोइ पद बि न मिलंदो। इहे यादि करणु त ॾाढो सहज आहे। उहो असांजो बाप टीचर गुरू आहे। असांखे सॼो राज बतलायो अथई। इहा वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे, बाबा खे यादि करिणो आहे ऐं पोइ सुदर्शन चक्र फिराइणो आहे। सभिनि खे वापसि वठी वञण वारो त हिकु बाप ई आहे न। ईअं ख़्यालात में रहणो खपे। राति जो सुम्हंदे समय बि इहा नॉलेज घुमंदी रहे। सुबुह जो उथंदे ई इहा नॉलेज यादि रहे। असां ब्राह्मण सो देवता, पोइ क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ शूद्र ठहींदा आहियूं। पोइ बाबा ईंदा आहिनि असांखे शूद्र खां ब्राह्मण ठाहींदा आहिनि। बाबा त्रिमूर्ति, त्रिकालदर्शी, त्रिनेत्री बि आहिनि। बाबा त्रिमूर्ति, त्रिकालदर्शी, त्रिनेत्री बि आहिनि। असांजी बुद्धि खोले ॾींदा आहिनि। टियों नेत्र बि ज्ञान जो मिलियो आहे न हाणे असांखे। अहिड़ो बाप त कोई न थी सघंदो आहे। बाबा रचना रचंदा आहिनि त माता बि थी वई। जगदम्बा खे निमित ठाहींदा आहिनि। बाबा हिन तन द्वारा ब्रह्मा रूप सां खेलंदा कूददा बि आहिनि। बाबा हिन तन द्वारा ब्रह्मा तन सां खेलंदा कूददा बि आहिनि। घुमण बि वेंदा आहिनि। असां बाबा खे यादि कंदा आहियूं। तव्हां ॼाणंदा आहियो इन्हनि जे रथ में ईंदा आहिनि। तव्हां चईंदा बाप दादा असां सां गॾु खेलंदा आहिनि। खेल में बि बाबा पुरुषार्थ कंदा आहिनि यादि करण जो। बाबा चईंदा आहिनि मां इन्हनि द्वारा खेॾां थो। चैतन्य त आहियां न। त ईअं ख़्यालात रखणा खपनि, है न। अहिड़े बाप जे मथां बलि बि चढ़णो आहे। भक्ति मार्ग में तव्हां ॻाईंदा आया आहियो कि तव्हां ते वारी वञो। हाणे बाप चईंदा आहिनि असांखे हीअ हिकु जन्म पंहिंजो वारिस ठाहियो त 21 जन्मनि जे लाइ राज्य भाग्य ॾींदासीं। हाणे बाप चईंदा आहिनि असांखे हिकु जन्म तव्हां वारिस ठाहियो। बाबा खे पंहिंजो वारिस ठाहियो। जो कुझु आहे उहो बाबा जे नाम करे ॾियो त बाबा असांखे 21 जन्मनि जे लाइ राज्य भाग्य ॾींदा। हाणे इहे फरमान ॾींदा आहिनि त हुन डायरेक्शन ते हलणो खपे। उहो बि जीअं ॾिसंदा आहिनि अहिड़ो डायरेक्शन ॾींदा आहिनि। मतिलबु हर हिक जी नब्ज़ ॾिसी करे बाबा अलॻि अलॻि खे डायरेक्शन ॾींदा आहिनि। डायरेक्शन ते हलण सां ममत्व मिटी वेंदो, परंतु ड्रिजंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हां बलि न चढ़ंदा आहियो त असां वरसो कीअं ॾींदासीं। तव्हां वटि तव्हांखां पैसा कोई वठी थोरी वेंदो। तव्हांजा पैसा छा आहे, असांजे कागज़ जा नोट आहिनि। चईंदा अच्छा तव्हांजा पैसा आहिनि लिटरेचर में लॻायो, ट्रस्टी आहियो न। बाबा राय ॾींदा रहंदा आहिनि। बाबा जो सभु कुझु ॿारनि जे लाइ आहे। ॿारनि
सा कुझु वठंदा न आहिनि, युक्ति सां सम्झ ॾींदा आहिनि, सिर्फ़ु ममत्व मिटी वञे। मोह बि ॾाढो कड़ो आहे। बंदर जो मिसाल ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि, तव्हां बंदर मिसल उन्हनि जे पिछाड़ी मोह छो रखंदा आहियो? पोइ घर घर में मंदरु कीअं ठहींदो? मतिलबु ॿारनि आदि चीज़नि आदि में मोह रखंदव त घर घर में मंदरु कीअं ठहींदो? असां तव्हांखे बंदरपने सां छुड़ाए मंदिर लाइक़ु ठाहींदा आहियूं। तव्हां हिन किचड़ पत्ती में ममत्व छो रखंदा आहियो? बाबा सिर्फ़ु मत ॾींदा आहिनि, कीअं संभालो त बुद्धि में न वेंदो आहे। इहो सॼो इहो सॼो बुद्धि जो कमु आहे। न, इहे न सिर्फ़ु बाबा इहे गृहस्थनि जे लाइ ई था चवनि। बाबा सेंटर इंचार्ज आहिनि, जो सेंटर संभालंदा आहिनि, उन्हनि जे लाइ बि चईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं सेंटर ठहिण खां पोइ मुंहिंजो सेंटर पोइ सेंटरनि जी चीज़ुनि में, सेंटर में जिज्ञासुनि में बि मोह पइजी वेंदो कि मुंहिंजो जिज्ञासु आहे, ॿियो काॾे न वञे। थींदो आहे न। संभाल रखणु अलॻि ॻाल्हि आहे, है न। संभाल रखणु अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन उन्हनि में मोह रखी छॾनि, ट्रस्टी थी करे संभालो त उहो वाइब्रेशन्स तव्हांजे जिज्ञासुनि में बि वेंदा, त उहो बि पंहिंजे घर गृहस्थी खे बाबा जो सम्झंदा। बाबा राय ॾींदा आहिनि, अमृत वेलो बि कीअं बाबा सां ॻाल्हियूं करो। बाबा तव्हां बेहद जा बाप टीचर आहियो। तव्हां ही बेहद जा वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी ॿुधाए सघंदा आहियो। लक्ष्मी नारायण जी 84 जन्मनि जी कहानी दुनिया में कोई ॼाणंदो ई न आहे। जगत अम्बा खे माता पिता बि चईंदा आहिनि। उहो केरु आहे? सत्युग में त सत्युग में त जगत अम्बा न हूंदी न, मतिलबु उन रूप में। हुते त महारानी महाराजा त लक्ष्मी नारायण आहिनि हुतां जा। उन्हनि खे पंहिंजा ॿार हूंदा जो तख़्त ते वेहींदा। असां कीअं उन्हनि जा ॿार ठही सघंदासीं? जे जगत अम्बा खे चईंदा आहिनि न, तो माता पिता असां बालक जा। हिन समय बराबरि असां बाबा जी शक्ति आहियूं, त बाबा जा सभु ॿार त असांजा बि सभु ॿार थी विया। लेकिन लक्ष्मी नारायण जा त ख़ुदि जा ई ॿार उन्हनि जी तख़्त ते वेहींदा न, उते थोरी सभु उन्हनि जा ॿार हूंदा। हाणे असां ॼाणंदा आहियूं जगत अम्बा ब्रह्मणी आहे, ब्रह्मा जी बेटी आहे न। मनुष्य थोरी इहे राज ॼाणंदा आहिनि। रात जो बाबा जी यादि में वेहण जो नियम रखो त ॾाढो सुठो आहे। नियम ठाहींदव त ॾाढी ख़ुशी जो पारो चढ़ंदो, पोइ कोई कष्ट न थींदो। चईंदा हिकु बाप जा ॿार असां सभु भाउ भेण आहियूं। पोइ गंदी दृष्टि रखणु, क्रिमिनल असॉल्ट थी वेंदी। नशो बि सतो रजो तमो हुजिणो खपे न। तमो गुणी नशो चढ़ियो त इह मरियो। तमो गुणी नशो चढ़ियो त इह मरियो। इहे त नियम ठाहे वठो। थोरो बि समय बाबा खे यादि करे बाबा जी सर्विस ते वञो, पोइ माया जा तूफ़ान न ईंदा। उहो नशो ॾींहुं भर चढ़ियल रहंदो तव्हांजो, ऐं अवस्था बि रिफाइन थींदी वेंदी। योग में बि लाइन क्लियर थी वेंदी। ईअं रिकॉर्ड बि ॾाढा सुठा आहिनि। रिकॉर्ड ॿुधंदा रहंदव त नचणु शुरू करे ॾींदव, रिफ्रेश थी वेंदव। 2, 4, 5 रिकॉर्ड ॾाढा सुठा आहिनि। ग़रीब बि बाबा जी हिन सर्विस में लॻी वञे त उनखे बि महल मिली सघंदा आहिनि। ॾिसो बाबा असांखे केॾी सहज युक्ति ॿुधाए थो। इन युक्ति खे दिमाग़ में रखी करे कर्म करो कि बाबा ईअं चयो अथई त प्राप्ति बि थींदी। शिव बाबा जे भंडारे सां सभु कुझु मिली सघंदो आहे। सर्विसेबलनि खे बाबा छो न ॾींदा? शिव बाबा जो भंडारो त भरपूर आहे न। गीत आहे न, इहे ज्ञान डांस आहे। बाबा अची करे ज्ञान डांस कराईंदा आहिनि गोपियुनि खे। किथे बि वियो बाबा खे यादि कंदा रहो त अवस्था ॾाढी सुठी रहंदी। जीअं बाबा ज्ञान ऐं योग जो नशे में रहंदा आहिनि न,
तव्हां ॿारनि खे बि सिखलाईंदा आहिनि। तव्हां ख़ुशी जो नशो रहंदो, न त जरमुई जगमुई में रहण सां पोइ अवस्था ई बिगड़ी वेंदी आहे, है न। जीअं बाबा ज्ञान योग जे नशे में रहंदा आहिनि, ईअं असांखे बि सदा ज्ञान योग जे नशे में रहणो आहे। सुबुह सुबुह जो उथण त ॾाढो सुठो आहे। बाबा जी यादि में वेही बाबा सां मिठी मिठी ॻाल्हियूं करणी खपनि। भाषण करण वारनि खे त वीचार सागर मंथन करिणो पए। अॼु हिन पॉइंट ते सम्झाईंदा, ईअं सम्झाईंदा। बाबा खे ॾाढा ॿार चईंदा आहिनि असां नौकिरी छॾूं, परंतु बाबा चईंदा आहिनि पहिरियों सर्विस जो सबूत त ॾियो। बाबा यादि जी युक्ति ॾाढी सुठी ॿुधाईंदा आहिनि, परंतु कोटनि में कोई निकिरे जंहिंखे इहा आदत पइजंदी आहे। कोई खे मुश्किल यादि रहंदी आहे। कोई कुमारनि जो नाम त मशहूरु आहे, कुमारनि खे सभु पाऊं पईंदा आहिनि। तव्हां कुमारनि जो नाम त मशहूरु आहे न, कुमारनि खे सभु पाऊं पईंदा आहिनि। तव्हां 21 जन्मनि जे लाइ भारत खे स्वराज दिलाईंदा आहियो। तव्हांजो यादगार मंदिर बि आहे न, ब्रह्मा कुमार कुमारनि जो नाम बि मशहूरु थी वियो आहे। कुमारी उहा जो 21 कुलनि जो उद्धार करे, त उनजो अर्थ बि सम्झाइणो पए। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो 5000 वर्ष जो रील आहे। जो कुझु पास थियो उहो ड्रामा, भूल थी ड्रामा। पोइ अॻियां जे लाइ पंहिंजो रजिस्टर ठीकु करे ॾियणो आहे। पोइ रजिस्टर ख़राबु न थियणो खपे। ॾाढी वॾी महिनत आहे, तॾहिं एतिरो ऊच पद मिलंदो, है न। महिनत आहे। सिर्फ़ु बाबा जे चए ते हलंदा हलो त सभु कुझु ठीकु थी वेंदो। बाबा चईंदा आहिनि सिर्फ़ु मुंहिंजी मत ते हलंदा रहो त ऊच पद पाईंदव। ॾाढी महिनत आहे, तॾहिं एतिरो ऊच पद मिलंदो। बाबा जो ठही वियो त पोइ बाबा वरसो बि ॾींदा। बाबा जो ठही वेंदव त बाबा असांखे वरसो बि ॾींदा न। बाबा जो ठही वेंदव, सौतेले खे थोरी वरसो ॾींदासीं। मदद ॾियण जो फ़र्ज़ु बाबा जो आहे। कंहिंखे जेका बाबा जा मातेला ॿार आहिनि, जेका बाबा जा मातेला ॿार आहिनि, मतिलबु जो आज्ञा मञण वारा, श्रीमत ते हलण वारा, सेंसिबल जो आहिनि, उहा हर ॻाल्हि में मदद कंदा आहिनि। बाबा ॾिठई केतिरी मदद कंदा आहिनि। हिमत मर्दे मदद ख़ुदा। माया ते जीत पाइण में बि ताक़त खपे न। माया ते जीत पाइण में बि ताक़त खपे। ॾिसो बाबा कहिड़ी मदद कंदा आहिनि न असांजी। सेंसिबल जो आहिनि, उहा हर ॻाल्हि में मदद कंदा आहिनि। बाबा ॾिसो केतिरी मदद कंदा आहिनि असांजी। हिमत मर्दा मदद ख़ुदा। माया ते जीत पाइण में बि बाबा असांखे ताक़त ॾींदा आहिनि। हिकु रूहानी बाप खे यादि करिणो आहे, ॿियो संग तोड़े हिकु संग जोड़णो आहे। बाबा आहे ज्ञान जो सागर। उहे चईंदा आहिनि मां हिननि में प्रवेश कंदो आहियां, ॻाल्हाईंदो आहियां। ॿियो त कोई हीअं चई न सघे कि मां तव्हांजो बाप टीचर सतगुरु आहियां न। हिन ई ॻाल्हि सां असां सम्झी सघंदा आहियूं कि हिकु त कोई बि असांखे हीअं न चईंदो कि भॻवान खे यादि करो, है न। त हर हिकु पंहिंजो लॉकेट ई ॾींदो। उहो भॻवान जो यथार्थ परिचय न ॾींदो। भले चईंदो कि हा भॻवान खे यादि करो, लेकिन भॻवानु केरु आहे, किथे आहे, उनखे कहिड़ी विधि सां यादि करिणो आहे, उहो न ॿुधाईंदा। लेकिन हिते असांखे डायरेक्ट बाबा छा चईंदा आहिनि कि मूंखे यादि करो। मां तव्हांजो कि इन जे शरीर खे बि यादि न करो, मूंखे मथे यादि करो। मां तव्हांजो बाप टीचर सतगुरु आहियां। मां हिननि में आयो आहियां। कोई ईअं चईंदो, कोई गुरू संत सन्यासी उन्हनि ईअं चईंदो कि मां हिन में आयो आहियां, हिन खे बि यादि न करो, हुनखे यादि करो।
माण्हू चवंदा अलाए केरु आयो, अलाए कहिड़ी शक्ति अची वई आहे। ब्रह्मा विष्णु शंकर खे रचण वारो मां ही आहियां। तॾहिं बाबा चई न त्रिमूर्ति बि मां आहियां। इन्हनि ॻाल्हियुनि खे हाणे तव्हां ॿार ई सम्झी सघंदा आहियो। अच्छा, मीठे मीठे सिकलर ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सारा पुरानी किचड़ पट्टी में ममत्व न रखिणो आहे। बाप जी डायरेक्शन ते हली करे पंहिंजो सभु ममत्व मिटाए ॾियणो आहे। सभु कुझु यूज़ कंदे संबंध निभाईंदे सदा बाप जी श्रेष्ठ मत ते करो ऐं बाबा जो सम्झी करे करो। ट्रस्टी थी करे रहणो आहे। हिन अंतिम जन्म में भॻवान खे पंहिंजो वारिस ठाहे करे उन्हनि ते बलि चढ़णो आहे। तॾहिं 21 जन्मनि जो राज्य भाग्य मिलंदो। बाप खे यादि करे सर्विस करणी आहे। नशे में रहणो आहे। रजिस्टर कॾहिं ख़राबु न थिए, इहा असांखे सदा ध्यानु रखणो। वरदान प्रत्यक्ष फल द्वारा अतीन्द्रिय सुख जी अनुभूति करण वारा निस्वार्थ सेवाधारी ठहो। सतयुग में संगम जे कर्म जो फल मिलंदो आहे। सतयुग में संगम जे कर्मनि जो फल मिलंदो आहे, लेकिन हिते बाप जो ठहिण सां प्रत्यक्ष फल वर्षे जे रूप में मिलंदो आहे। सतयुग में संगम जे कर्मनि जो फल मिलंदो आहे, सतयुग में मिलंदो। ऐं हिते असांखे प्रत्यक्ष फल मिलंदो आहे। सेवा कई ऐं सेवा करण खां पोइ छा मिलंदो आहे? साथ साथ ख़ुशी मिलंदी है न। जो यादि में रही करे निस्वार्थ सेवा भाव सां सेवा कंदा आहिनि, उन्हनि खे सेवा जो प्रत्यक्ष फल अवश्य मिलंदो आहे। यादि में रही करे निस्वार्थ भाव सां। प्रत्यक्ष फल ही ताज़ो फल आहे, जो एवर हेल्दी ठाहे ॾींदो आहे। योग युक्त यथार्थ सेवा जो फल आहे ख़ुशी, अतीन्द्रिय सुख ऐं डबल लाइफ जी अनुभूति। योग युक्त यथार्थ सेवा जो फल छा आहे? हिकु त ख़ुशी थींदी, अतीन्द्रिय सुख जो अनुभव थींदो, ॿियो डबल लाइट जी अनुभूति थींदी, मतिलबु हल्केपन जी अनुभूति थींदी। मां आत्मा ऐं मुंहिंजो शरीर बि लाइट ऐं बोझ सां बि लाइट। जो बि सेवा कंदा बाबा ते अर्पण करे ख़ुदि सदा हल्का रहंदा। स्लोगन आहे विशेष आत्मा उहा आहे जो पंहिंजी चलन द्वारा रूहानी रॉयल्टी जी झलक ऐं फलक जो अनुभव कराए। विशेष आत्मा केरु आहे? जो पंहिंजी चलन द्वारा, पंहिंजे बोल चाल व्यवहार द्वारा पंहिंजी रूहानी रॉयल्टी जी झलक, रूहानी रॉयल्टी जी झलक मतिलबु पंहिंजी सोच बोल कर्म हुनजा ॾाढा सुठा हुजनि ऐं फलक जो अनुभव कराए। त असांखे पंहिंजे संकल्प बोल कर्म सुठा करे रूहानी रॉयल्टी में रहणो आहे। सदा मां आत्मा बाबा जी संतान ऐं बाबा छा असांखे शिक्षा ॾिनी अथई, हुन रीति संकल्प करो, बोल बोलो, कर्म कंदा हलो त असां विशेष आत्मा थी वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।